नाज़रीन घोटकी में आवाम ख़बर शेयर क्यों पिया। घोटकी में बासर परां प्लाट जो कम रोकराए पुलिस ज़रिए हिरासमेंट करण खिलाफ़ कलवड़ बिरादरी जो एहतजाज इंसाफ़ जी घुर। घोटकी लॻ अंडर बाईपास भरिसां कलवड़ बिरादरी के माण्हू नज़ीर अहमद कलवड़, बाहू कलवड़, ज़ुहैब कलवड़, फ्याज़ कलवड़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजा 29.5 वैसा प्लाट आहे जंहिंजो असां वटि खातो पिणु मौजूदु आहे, जंहिंजो हाणे असां कमु शुरू कयो आहे, जंहिं ते बासर अब्दुल हफ़ीज़ कलवड़ ऐं इंजीनियर ज़ुल्फ़कार उर्फ़ मुख़्तियार कलवड़ प्लाट जो कमु रोकण लाइ हिरासमेंट करे रहिया आहिनि। उन्हनि केसनि में फासाइण ऐं क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त हू पुलिस मार्फत असां ते चढ़ाई करे असांजा 4 माण्हू खणाए विया आहिनि। जॾहिं त घोटकी आदलपुर पुलिस बासर मार्फत असांखे तंग करे रही आहे, जॾहिं त असां अहिड़ी हिरासमेंट जी पटिशन पिणु दाख़िल कराई आहे। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं DC घोटकी खे अपील कई त घोटकी आदलपुर पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो।